हज़रत सैयदना अनस रदी अल्लाह ताला अन्हु का रिवायत है, फरमान था नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो जंहिं शख्स जे अंदर फरमायो टे शयूं हूंदियूं, जंहिं भी शख्स में उहे टे शयूं हूंदियूं फरमायाऊं त उहो पंहिंजे दिल में ईमान जी लज़्ज़त, ईमान जो मज़ो वो महसूस कंदो। उहे टे शयूं सहाबा किराम अलैहिम रिदवान अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह कहिड़ियूं आहिनि? नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त सब खां पहिरीं शइ उन शख्स जे अंदर इहा हुजे अन यकून अल्लाह व रसूलुहु अहब इलैहि। फरमायो इन दुनिया जे अंदर जेके भी इंसान आहिनि, जेके भी शयूं दुनिया में आहिनि, जेके भी रब पाक मखलूक बनाई आहे, उन सभिनी में अंदर सब खां वधीक मोहब्बत जेका हुजे ऐं दिली चाह, दिली मोहब्बत, दिल जो माइल हुजण, तबियत जो माइल हुजण, जंहिंजे लाइ हर शइ कुर्बान करे, फरमाए सब खां पहिरियां अल्लाह ऐं उन जे रसूल जा उन जी मोहब्बत हुजे, ईमान जी दर्जे जो। फरमायो हलावत अल ईमान फी, उन शख्स जे दिल में ईमान जी हलावत ईंदी, ईमान जो मज़ो ईंदो। ॿियो फरमायाऊं नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो अगर वो कंहिं माण्हू सां मोहब्बत करे थो, कंहिं दोस्त सां मोहब्बत करे थो, कंहिं माइट सां, कंहिं रिश्तेदार सां मोहब्बत करे थो, त उन जी मोहब्बत भी सिर्फ़ इन वजह सां हुजे त मां अल्लाह ऐं उन जे रसूल जी रिज़ा जी ख़ातिर इन शख्स सां मोहब्बत कयां थो। टियों फरमायाऊं नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो अगर कोई मुसलमान थी वियो, मोमिन थी वियो आहे, हाणे उन खां बाद में हाणे उहो कुफ्र जी तरफ़ वापसि वञण खां ईअं नफ़रत करे जीअं उहो जहन्नम में वञण खां नफ़रत कंदो आहे त मूंखे जहन्नम में विधो वञे, मां जहन्नम में वञा, उहो इन ॻाल्हि खां ईअं नफ़रत करे। फरमायो जंहिं शख्स जे अंदर इहे टे शयूं हूंदियूं फरमायो त उहो ईमान जी हलावत, ईमान जी लज़्ज़त, ईमान जो मज़ो उहो पंहिंजे दिल में महसूस कंदो। असां भी ॼाणियूं त असांजे दिल में हिन वक़्तु सब खां पहिरियां अल्लाह हुन जे रसूल जी मोहब्बत केतिरी आहे। अगर असां कंहिंसां मोहब्बत कयूं था, कंहिंसां उथूं वेहूं था, कंहिंसां दोस्ती कयूं था, छा ईअं त न आहे त मां पंहिंजे ज़रूरियात, पंहिंजे मामलात, पंहिंजे सिर्फ़ ज़ाती नफ़े जे एतबार सां कंहिंसां मोहब्बत कयां थो, या ज़ाती नफ़े जे एतबार सां कंहिंसां दोस्ती कई आहे, या ज़ाती नफ़े जे एतबार सां कंहिंसां मुंहिंजो उथणु वेहणो आहे। इहो गौर पाण खे करणो आहे। अगर ख़ुदा ना ख़ास्ता मां हिन दुनिया जे अंदर कंहिंसां भी अगर मां उथियुमि वेठुमि ऐं ज़ाती सिर्फ़ नफ़ो हो, अल्लाह उन जे रसूल जी का भी चाहत न हुई, अल्लाह उन जे रसूल जे रज़ा जे ख़ातिर मुंहिंजी का भी उन सां चाहत न हुई, बल्कि ज़ाती नफ़े जे करे, त यादि रखो वक़्तु गुज़रणो आहे, वक़्तु गुज़री वेंदो, लेकिन उहो वक़्तु ईंदो जॾहिं महशर जो मैदान थींदो, इहो वक़्तु वरी खुलंदो। इन करे बहितर इहो आहे त ऐं मुंहिंजा मिठा प्यारा भाउ, अल्लाह हुन जी रिज़ा जी ख़ातिर, अल्लाह हुन जे रसूल जी रिज़ा जे ख़ातिर कंहिंसां भी मोहब्बत कयो, कंहिंसां भी विहो, कंहिंखे भी काई शइ ॾियो था, वठो था, ज़ाती नफ़ो न ॾिसो। वक़्तु गुज़रणो आहे, गुज़री वेंदो। ज़रूरियात तुंहिंजी पूरी थियणी आहे, थींदी। हिन दुनिया में चाहे काथे भी रहो, तुंहिंजी ज़रूरियात पूरी करण वारो रब आहे, छो जो रब जी ज़ात फरमाए थी त तुंहिंजो रिज़्क़ भी मां रखियो आहे, उन जो ज़िम्मो भी मां खयो आहे, तुंहिंजो रहणु काथे आहे, कहिड़ी जॻह ते तूं रहंदे उहो भी मां ॼाणियां थो। उन खां अलावा मौला मुश्किल कुशा करम अल्लाह वजल करीम जी ज़ात बाबरकात हिकिड़े दफ़े नमाज़ ते विया, साईं जन ज़िरह ॾिनी कंहिं शख़्स खे त इहे मुंहिंजी ज़िरह झले बि, मां नमाज़ पढ़ी वापसि मोटी अचां त मां तोखां ज़िरह वठां थो। उन शख़्स उहा ज़िरह खणी करे दुकान वारे खे 2 दिरहमनि जे अंदरि खपाए छॾी। जॾहिं मौला मुश्किल कुशा करम अल्लाह वजल करीम जी ज़ात बाबरकात नमाज़ पढ़ी मोटी आया, ॾिठो त उहो शख़्स दरवाज़े ते कोन्हे को।
साईं जन उन बाज़ार जे अंदरि थोरो अॻिते वधा, ॾिठूं त हिकिड़े दुकान ते उहा ज़िरह टंगी पई आहे। उन दुकान वारे खां पुछा कयूं त हीअ ज़िरह तोखे कंहिं ॾिनी आहे? उन दुकान वारे चयो त साईं मूंखे ज़िरह फलाणो शख़्स ॾेई वियो आहे। हज़रत सैयदना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा करम अल्लाह जो करीम फरमायो त अफ़सोस आहे इन शख़्स ते जो इन्हीअ खे मां बि इरादो इहो ई कयो हो त मां मस्जिद खां वापसि मोटंदुमि, बदरहम मां हिन खे ॾींदुमि। उन जा बदरहम उन जो नसीब लिखियल हुयो, लेकिन अफ़सोस इन ते आहे त उन जल्दबाज़ी कई ऐं हराम जे तरीक़े सां उन हासिल कया। अगरि सब्र करे हा त उन जा बदरहम उन जे नसीब में लिखियल आहे, मां बि उन खे ॾियां। ऐं मुंहिंजा मिठा प्यारा भाउ, नसीब में जेको लिखियल आहे न उहो मिलंदो। इन दुनिया में कोई मुंहिंजो नसीब मांखां नथो खसे सघे, कोई तुंहिंजो नसीब तोखां नथो खसे सघे। लेकिन यादि रखिजो, गुनाह हिकु दफ़ो थी वियो त ॿीहर उन जी भरपाई तमामु ॾुखी आहे। ईअं न थिए जो अखि बंदि थी वञे, हिसाब किताब शुरू थी वञे, उन खां अॻु में ई इन ॻाल्हियुनि खां तौबा करे छॾिजे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला असांखे हक़ीक़ी मुहबत, हक़ीक़ी चाह माण्हुनि सां दिली तौर सां अल्लाह उन जे रसूल जी रिज़ा जी ख़ातिर उथण वेहण दोस्ती करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम।